अकल इलाका डोल साथियों रुकी न जाने छुटी न जाने रुकावटनि ते आया त होॾे वधी सघूं था हटी न ॼाणियो असांजा मुक़ाबिले मोज़िज़ असांजो मोहतरम हाजी शफ़ीक़ सजो साहब असांजो साबिक़ा मरकज़ी अॻवान असांजो प्यारो दोस्त मोहतरम ज़ुल्फ़िकार अली ज़ुबैर साहब ऐं असांजो लाड़काणे जो मरकज़ी अॻवान साईं लियाकत हैदर साहब जो अर्ज़ ऐं असांजो बहादुर अॻवान मोहतरम साईं मोहम्मद असलम हैदर साहब ऐं असांजो लाड़काणे ज़िले जो बहादुर गुरजस नौजवान अॻवान असांजो मोहतरम साईं अलीशेर जतोई साहब ऐं असांजो साबिक़ा ज़िले अॻवान मोहतरम मोहम्मद हाजिर ख़्याल साहब साईं लाड़काणे ज़िले जो असांजो हिकिड़ो हीरो जेके चऊं जनरल सेक्रेटरी साईं गुलाम सिंह गलोई साहब ऐं असांजो सीनियर अॻवान साईं अब्दुल फताह अब्बासी साहब ऐं पेटियल ज़िले जा जेके उहिदेदार साहिबान पेटियल सिटी जो असांजो सदर मोहम्मद ऐं अरबाब ख़ान साहब ऐं तालके जा जेके असांजा मोज़िज़ उहिदेदार साहिबान अस्सलाम वालेकुम यादी बदल सभ खां पहिरियां असां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं जेके साईं जन असांजा कदम भरे लाड़काणे असांखे मुबारक ॾियण आया आहिनि असीं तहे दिलि सां साईं शफ़ीक़ सेठर साहिब जो शुक्रगुज़ार आहियूं अॼु लाड़काणे में अची असांजे लाड़काणे ज़िले जे बाडी खे ऐं सिटी जे ऐं तालके जे खटी आयल उहिदेदार साहिबान खे साईं जन मुबारक ॾिनी मुंहिंजा साईं लाड़काणो ज़िलो पेटियल जी दिलि आहे अगरि मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे मां सम्झां थो त पंहिंजो नंढिड़ो मौक़ो साईं जे अॻियां असां रखी छॾियो मुंहिंजा प्यारा साईं अलाह जे फज़ल करम सां असांजो पेटियल तालको पेटियल सिटी ऐं पेटियल ज़िलो चूंडिजी चुको आहे ऐं अलाह जे फज़ल करम सां असांजी हर क़रीब डाविज़न जी बि चूंड थींदी ऐं असीं हिकिड़ी अहिड़ी टीम ठाहियूं आहियूं जेकी उस्तादनि जे हर जाइज़ कम जे लाइ सिर्फ़ु अवल हूंदी ऐं इंशाअल्लाह इहो वचन कयो आहे लाड़काणे जे उस्तादनि सां त कहिड़ो बि तव्हांजो कमु हूंदो चाहे को बि कमकार हुजे ऑफिस जो हुजे ट्रेजरी जो हुजे या असांजो मरकज़ी सेक्रेटरी जो लेवल जो कमु हुजे असीं हिकिड़ी अहिड़ी टीम जोड़ी आहे जेको तव्हांजी घर वेठे कमकार थींदा ऐं को बि उस्ताद कंहिं बि ऑफिस में न वेंदो ऐं तव्हांजा घर वेठे बग़ैर कंहिं ख़र्च जे तव्हांजा जीपी फंड हुजनि रिटायरमेंट हुजनि NRA हुजनि तव्हांजा असीं लाड़काणे जे उस्तादनि हाजी साहिब वचन कयो आहे त तव्हांजो असांजो लाड़काणे सिटी जो ज़िले जो को बि उस्ताद रुपयो बि न भरींदो असीं बेनज़ीर जे मज़ार खां मिठाई सरकार सां कराची ताईं असांजो तहरीकूं हलायूं हाजी साहिब असां साण कुलो में मिलाए बीठासीं ऐं हाणे बि वचन था कयूं त उस्ताद जे लाइ जिथे बि हाजी साहिब हुकुम कंदो ऐं साईं खे इहा बि गुज़ारिश कंदासीं त हाजी साहिब तव्हां सां हर जाइ ते हर हंधि असां कुले में मिलाए बीठा आहियूं जेको हाल आहे असांजो तव्हां सां का बि डिमांड न कई आहे तव्हांखे ॾींहं ताईं त साईं हाजी साहिब असांखे हीअ शइ ॾे या साईं असांजी हीअ शइ अथव इहा ॾिठो त असां कावड़ जी तव्हांजे बादी में साईं खे माण्हू ब्लैकमेल कंदा रहिया पर असां पंहिंजो साईं खां अॼु हक़ था घुरूं अॼु हिन प्लेटफॉर्म ते मां साईं जन खे गुज़ारिश कंदुमि त मरकज़ी लेवल ते असांखे सुठी नुमाइंदगी ॾिनी वञे लाड़काणे ज़िले में असां पेटियल खे मज़बूत कयो आहे मरकज़ ते बि तव्हांखे अहिड़ो दोस्त ॾियूं जेको तव्हांजो ॿार मिली थी करे सिंध सेक्रेटरीट खां वठी हर तव्हांखे हर यूथ हर ज़िले ताईं तव्हां सां गॾु हुजे ऐं तव्हांखे अहिड़ी शइ कॾे जो तव्हांजा घर वेठे तव्हांजा जेके बि कमकारियूं तव्हां फ़ोनियूं कंदा आहियो साईं तव्हां माण्हू मोकिलियो सेक्रेटरी सां मीटिंग आहे असांजो हाल कोन्हे साईं तव्हां असांखे इज़त ॾिनी आहे पर असां न अची सघिया आहियूं पर असां सभिनी दोस्तनि वेही पाण में हिकिड़ो डिसीशन कयोसीं मीटिंग कई त हाजी साहिब जे अॻियां इहा ॻाल्हि ज़रूरु रखंदासीं ऐं डट के रखंदासीं उमेद कयूं था
असांजी इलेक्शन कमेटी खां वठी असां कॾहिं बि का बि डिमांड न रखी आहे त असांखे हिन सां गॾोगॾु इहा बि गुज़ारिश यकीन सां तव्हां देरे को आणींदा। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असां हाणे मां गुज़ारिश कंदुमि पेटीएम ज़िले जे प्रेसिडेंट मोहतरम अली शेर जतोई साहब खे त साईं जी मान राजा नारा नारा उस्ताद नारा नारा उस्ताद साईं अली शेर साईं अली शेर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेहमान वारा मरकज़ी अॻवान साईं शफ़ी सचो साहब ऐं असांजो लीडर असांजो अॻवान साईं मोहम्मद असलम बेदर साहब ऐं स्टेट मिनिस्टर अब्दुल्ला साहिबान ऐं बंगाल जा हेड मास्टर साहिबान अस्सलाम वालेकुम। जी उस्ताद जी हक़ पर ॿुधो जे साईं साहब तव्हांखे असां दिलि जी गहराइनि सां वधीकार चऊं था ऐं तव्हां जो जीअं असांखे राति पैगाम मिलियो असांजो साईं अचे थो असांखे मुबारकबाद ॾियणु असांजो वेलकम ॾाढो सुठो दिलि खे ख़ुशी थी हिकु दफ़ो ॿीहर वरी थैंक्स साईं साहब साईं जन खे वधीकार कयोसीं ऐं साईं जन जी महिरबानी जो तव्हां ॾेई करे असांखे मुबारक बाक़ाइदे ऐं असां उन्हनि जे अॻियां जवाब पिया आहियूं जो उन्हनि जे ई इज़तुनि सां उन्हनि जे मोहबतुनि सां उन्हनि जे प्यार सां असां उहिदनि ते पहुचूं था असां उन्हनि जे अॻियां जवाबदार आहियूं ईअं ई अहिड़े नमूने सां मथी क़यादत वेठी क़यादत जे अॻियां जवाबदार आहियूं। हिन महिल सूरत हाल अहिड़ी आहे असीं चऊं था त बाबा असां बि इहा ई फेसबुक ते सभिनी खे चवंदा रहियासीं तव्हां बि कोशिशूं वरितियूं घणनि माण्हुनि कोशिशूं वरितियूं त पेटेल हिकु ते पर कुझु अहिड़ा अनासर हुया जंहिंजा पंहिंजा ज़ाती मफ़ाद हुया जंहिंजे करे उन्हनि पेटेल खे हिकु थियणो न ॾिनो ऐं इलेक्शन खे एॾो तूल मिली वियो जो 5 साल पीरियड हली वियो ऐं 5 सालनि में का शइ केतिरी प्रोग्रेस मिली उहा नील पटा नील हुई ऐं उनजो मेन सबब बि मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ या मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन आहे उहा जेका क़यादत हुई उहा क़यादत दिलेर या बहादुर क़यादत सां लियाकत वांगुरु न हुई जंहिंजे करे असांजे पंहिंजा ऐं क़यादत जॾहिं अॻियां हूंदी आहे पोइ हुन जा जेके पोयां फ़ौज हूंदी आहे फ़ौज हुन सां गॾु हूंदी आहे त फ़ौज हुन सां तॾहिं ई जॾहिं क़यादत शींहं जी हुजे त उहे जेकॾहिं हूंदा तॾहिं बि असां जेकॾहिं वॾो मार्को फतह करे सघूं था पर जेकॾहिं क़यादत तव्हांजी कहिड़ी बि दिलि बुज़दिल हुजे क़यादत ऐं फ़ौज कहिड़ी बि दिलि हुजे तॾहिं बि का शइ न मिली सघंदी आहे छो त उते जॾहिं ॻाल्हियूं थियूं थियनि सेक्रेटरी वॾी या जिथे बि कंहिं बि ब्यूरोक्रेट वॾो वॾा चालाक ऐं शातिर क़िस्म जा हूंदा आहिनि ऐं उहे ई असांखे घुमाए यको सालनि खां सर्विस स्ट्रक्चर असांखे अञा ताईं न मिलियो आहे इहे ई चालाकियूं आहिनि सेक्रेटरेट वारनि जूं ऐं हू अंग्रेज़नि वारो कमु कनि था त माना विड़ायो पाण में तव्हां हुकूमत कयो ऐं असां उस्ताद सुजाग थी चुको आहे जीअं तव्हां बि सॼो चयो साईं ऐसा चयो त हिन वक़्तु 95% 90% नौजवान क़यादत अची वई आहे पूरी सिंध में बिल्कुलु अची वई आहे ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे छो त भला यको उन्हनि यको ठीको त कोन खयो हुयो कम बि कोन कनि ऐं ॿिए खे चाहे कहिड़ी बि कॾहिं कहिड़े बि कॾहिं जेकॾहिं एजाज कयो आहे त लाड़कान जो उस्ताद सॼी सिंध जे उस्ताद खां वधीक नारा नारा ओ उस्ताद नारा नारा ओ उस्ताद लाड़काने जो उस्ताद तोरे भरवारा उते ॾिसनि तोरे कराची आहे कराची में बि कराची जा उस्ताद जेतिरा न ईंदा आहिनि जेतिरा लाड़काने में ईंदा आहिनि पर मां दावा सां चयो आहे त पूरी सिंध जे कंहिं बि डिस्ट्रिक्ट मां एतिरा माण्हू न आहिनि ईंदा असां बाक़ाइदे चऊं था बाक़ाइदे असांजे लाड़काने जो उस्ताद जेलनि में बि लाड़काने जो उस्ताद हूंदो आहे ऐं विढ़ंदो बि पुलिस सां लाड़काने जो उस्ताद अक्सरियत उन्हनि जी हूंदी आहे तंहिंजे करे असां बि ईअं चऊं था उहा अहिड़ी क़यादत अचे ऐं मज़बूत अचे जेका उस्तादनि जा मसइला हल करे ऐं उन में तव्हां टॉप प्रायोरिटी पसंदि नापसंदी वारे ॾक जो टॉप प्रायोरिटी अहल माण्हुनि जी हुजे अहल माण्हू अचनि उते मथे मर्कज़ में अहल माण्हू अचनि अहल माण्हू जॾहिं ईंदो आहे त तॾहिं ई बहितर नमूने सां तंज़ीम मुनज़िम थी हलंदियूं आहिनि ऐं मां सम्झां थो हे जेको नओं उस्ताद जेको 90% 95% सिंध मां आयो आहे तव्हां अॻिते हली हिननि जो ॾिसंदो त कहिड़ा मार्का सरकार कनि बिल्कुलु इहे कामयाबी हासिल करे इन्हनि दोस्तनि जो शानदार रहियो आहे पोइ 2001 वारा हुजनि 2008 वारा हुजनि 2010 वारा हुजनि 2014 वारा हुजनि 2019
लियाकत जी जंग पाण विड़ी आहे पेटल काफ़ी जान ते पेटल जेकी पेटल इट मींस जेके मर्कज़ी क़यादत हूंदी आहे ऐं उन्हनि जो साथ असां सां केतिरो रहियो इहो सभिनि खे ख़बर आहे उन्हनि खे बि ख़बर आहे जेके उन वक़्तु यको उहिदेदार रहिया साईं लियाकत जे दौर में जॾहिं उते पेटियल पहुचनि ई ॾिसंदा हुआसीं इहे असांजा दोस्त ईंदा हुआ त इहे बाक़ाइदे वावेरा पंहिंजी ॿुधी चवंदा हुआ त हेॾो समुंड उस्तादनि जो नथो आहे ऐं अफ़सोस त उहे उन वक़्तु माना मिलंदियूं पर अफ़सोस हाणे उहा सूरत हाल छो न रही आहे उस्ताद छो नथो अचे मेन वजह साईं सां सवेर बि हिकिड़ी गैर रस्मी तौरु ॻाल्हि ॿोल थिए पई उन में बि इहो हुयो मां चयुमि साईं सची ॻाल्हि जेको सच आहे कड़ो सच आहे उस्ताद जेको नथो निकिरे उहो क़यादतुनि खां मायूस आहे पोइ उहा मथी लेवल जी क़यादत हुजे या हेठि लेवल जी छो त उस्ताद जा मसइला हल कोन था थियनि उस्ताद जेको आहे भटकंदो थो वधे हुनजी मालिकी कोन थो थिए हर माण्हू को खणी केर बि हुजे अली शेर हुजे या गुलाम ला हुजे या अरबाब हुजे या असांजी हाजी शफी सचो हुजे या खणी उमर हुजनि त हर माण्हू पंहिंजी रुगो माना सारा ऐं इहा करण जे लाइ लॻा पिया आहिनि पर उस्तादनि जो दर्द कोन्हे असां हुनखे सलाम कंदासीं जेको उस्ताद जो दर्द रखंदो असां हुनजे जेको उस्तादनि खे हक़ वठी ॾींदो असां हुनजे कॾ हूंदासीं जंहिंजो तन मन धन हर उस्ताद जे लाइ हूंदो असां हुनजे कॾ कॾहिं न हूंदासीं असां हुनजे कॾ कॾहिं न हूंदासीं जेको पंहिंजी ज़ाती करप्शन जे हवाले सां मशहूर हुजनि या करप्शन कंदा वतनि या उते वञी उन्हनि सां वञी वेही मीटिंगूं करे ऐं मोटी था अचनि त बाबा डीआरए बि मिली वियो हर शइ ओके थी वई हे शइ ओके थी वई हे शइ ओके सालनि खां ॿुधंदा था अचूं हाणे अहिड़े क़िस्म जी का बि खुदारा का बि तारीख़ हलायो उन में इहा % या 85% उहिदेदारनि जिन जा वॾे में वॾो इशूज़ आहे डेटा फिनिशियल अपॉइंटमेंट जो साईं हिकिड़ी इंक्रीमेंट मिलंदी आहे उस्ताद जी उन जे लाइ ॿिए माना वॾो उनखे दाग हूंदो आहे असांजे दोस्तनि जूं 2010 वारनि जूं 8 इंक्रीमेंटूं फिक्सेशन में कटिजनि थियूं ऐं उन्हनि जे लाइ 2005 हिकु वारा उन्हनि खे 2005 में रेगुलर थिया आहिनि साईं उन्हनि जे लाइ अञा ताईं का शइ न आहे रोज़ इहो रुगो बयानु ॿुधंदा आहियूं त हीअ शइ आई हीअ शइ आई हीअ शइ आई त बाबा थी वई जेकॾहिं वञूं था उते विया हुआसीं मां तव्हांखे बि बार बार इहे ॿुधाईंदो रहंदो आहियां जॾहिं उते विया हुआसीं असां समरी वरी ॿी रिपोर्ट अप कराई असांखे ख़बर हूंदी कराई उते महर साहब अची उहा असांजी समरी गुम कराए छॾी जेका असां डस्टबिन मां वञी ॻोल्हाए कढाई ऐं उनजे लाइ उहा वरी असां रिपोर्ट अप कराई जॾहिं जुनेद शाह उते स्पेशल सेक्रेटरी हुआ जुनेद शाह तो जुनेद शाह ये चाहा था तमाम आपकी क़यादत जो है ना वो आ रही है वो कह रही है कि इनसे नहीं मिलो इनसे अफसोस प्लीज गाल दो तो इनसे नहीं मिलो ये क़यादत नहीं है ये बीच में आए माँ के जम सर जब अगर अपना हक मांगना जो है वो बगावत है और अपना हक मांगने के लिए आवाज उठाना गलत बात है तो ये गलतियां हम बार बार करते रहेंगे आप कितनी बार हमें रोकेंगे हम हर बार आते रहेंगे चाहे वो आए या कुछ भी कहें हम ऐसा नहीं हमें ऐसी चीज नहीं है ऐसी क़यादत को हम नहीं मानते ऐसे दस्तूर को हम नहीं मानते जो असांजा हक गज़ब करे आइन कानून सब असां इंसान जे लाइ ठहिया आहिनि असां माण्हुनि जी सहूलियत जे लाइ ठहिया आहिनि न की कंहिंजी फरमाइश मुताबिक़ ठहिया आहिनि हाणे बि जेको ॻाल्हि करे थो चई असां आइनी आहियूं चई असां आइनी आहियूं चई असां कानूनी आहियूं असां कानूनी आहियूं बाबा इहो राग हला पियो न उन्हनि खे चवंदा त पंहिंजी सच ॻाल्हि पंहिंजी प्रोग्रेस ॾेखारियो ऐं उहा ॾेखारियो छा आहिनि अॼु तव्हां धजूं न आहिनि उॾायूं 5 सालनि में इलेक्शन 5 सालनि खां पोइ थी आहे 3 सालनि में थियणी आहे इलेक्शन 5 सालनि खां पोइ कराई अथनि यार इहो किथां जो दस्तूर आहे डीआरए जे लाइ मां थो चवां ज़िंदगीअ में असांजी बि हीअ अजीब मिलंदी आहे कॾहिं असां एॾी वॾी रैली कोन ॾिठी जेका डीआरए जे लाइ निकिती ऐं उन तो ईअं हथ खाई खणी विया जो ख़बर न पई जीअं गॾ जे मथे मां सिंग गुम थी विया हिननि बि असांजो डीआरए हर शइ ईअं ख़तमु करे छॾी साईं अली शेर जताई साईं अली शेर जताई असीं इहो चाहियूं था त सिंध जो उस्ताद जिनजा जेके बि मसइला आहिनि उहे टॉप प्रायोरिटी ते रखिया वञनि वरी बि साईं मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदुसि उहा इहा कंदुसि साईं महिरबानी करे तव्हां वरी बि पंहिंजी इलेक्शन कमेटी जेका असांजी आहे बंगवार साहब वारी इंडस्ट्री वारी या इंडस्ट्री साहब वारे खे जेको हुकुम थियो हुयो त तव्हां इलेक्शन करायो तव्हां उन्हनि खे चओ त इहे इलेक्शन जूं रिज़ल्टूं खणी उते जमो कराइनि उन्हनि खे ॾेखारनि उन्हनि खे इहे कापियूं ॾियनि त असां इलेक्शन कराई आहे ऐं उन्हनि खे अहिड़े क़िस्म जो लेटर मिलंदो जेको मिलंदो उहो उस्ताद जे लाइ ताक़त वारो थींदो उहो आख़िर जे मुंहं में हणी
ज़बरदस्ती कम कराईंदासीं तव्हां असांजी इहा गुज़ारिश कयो इहा हर उस्ताद जो आवाज़ आहे जॾहिं असां कोर्ट जे थ्रू आया आहियूं त असां कोर्ट खे ॿुधायूं त हीउ चयो आहे असांजे कोर्ट जो लेटर इहो वठी ॾियो त इलेक्शन थी वई हुननि चयो हुयो लेटर चयो हुकुम कयो इलेक्शन करायो इलेक्शन थी वई त हाणे उहो लेटर कोर्ट कढणु खपे कोर्ट खे ऐं असांजी इलेक्शन कमेटी खे उते जमो कराइणु खपे त असां ही इलेक्शन कराई आहे ही माण्हू उहिदेदार आहिनि ही नोटिफिकेशन अहिड़े क़िस्म जो लेटर कढंदा जॾहिं उहे कापियूं ऑफिसुनि में पहुचंदियूं त असांजी तंज़ीम खे ताक़त मिलंदी तव्हांजा हथ मज़बूत थींदा ऐं हर जाइ ते तव्हां उस्ताद जे लाइ तव्हां निकिरो तव्हांजो जिते पगर वांदो असांजो रत हाजी शबीर लाल चटे हाजी शबीर लाल चटे ऐं रही ॻाल्हि असां इहे कंदासीं त लाड़काणो हमेशह सॼी सिंध खे लीड कयो आहे चोणे जो साईं लियाकत साहिब सां तव्हां पुराणे टाइम खां वठी हलंदा आया आहियो मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात आई साहब सां थी उन वक़्तु आई साहब ताक़े प्रेसिडेंट हुयो 2003 में शायदि सर जॾहिं तव्हां तारीख़ पाल आहियो उन वक़्तु आई साहब सां पहिरीं मुलाक़ात तॾहिं खां वठी असांजी साईं सां आहे साईं बि मूंखे सुञाणींदो आहे मां बि साईं खे चङी तरह सुञाणां साईं बि मूंखे चङी तरह सुञाणींदो आहे असां तंज़ीमी माण्हू आहियूं तंज़ीमी तौरु हलण वारा आहियूं ऐं पंहिंजे हक़नि तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासीं चाहे असांजो केरु हुजे असांजो मीर हुजे पीर हुजे सरदार हुजे सच असां सभ खे चयो आहे सच असां सभ खे चवंदासीं सच असांखे सेखारियो वियो आहे असांजी रग रग में सच सच समायल आहे असां उस्ताद खे किथे बि कोन माराईंदासीं उस्ताद जे हक़नि जे लाइ हर जाइ ते विढ़ंदा जुल्म के ज़ाब्ते जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते वधीक मां तमामु घणो वक़्तु वठी वियुमि छो त इहे ई जेकी पिंडार में दोस्त वेठा आहिनि इहे ई मूंखे इहे सवाल मां उन्हनि जी तर्जुमानी करे हू सभु तव्हां खां पुछंदा त उन्हनि जी करे उन्हनि सभ जे पहिरियों इहे ॻाल्हियूं तव्हांजे आॾो रखियूं त इहे इलेक्शन जे बारे में महिरबानी करे हिननि ते गौर फ़िक्र ज़रूरु कजो तव्हांजी वॾी महिरबानी हिकु दफ़ो तव्हांजी वॾा अहसान उस्ताद सच जे लाइ हिकिड़ो शेर चवंदो शाइर जे तो सच जे पुठियां आहियूं तॾहिं त हर हर पुठा आहियूं वाह वाह सच जे पुठियां आहियूं तॾहिं त हर हर पुठा आहियूं बाज़मीर आहियूं तोड़े आहियूं ग़रीब पर बेज़मीरनि खां सुठा आहियूं नारे उस्ताद हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजो लाड़काणे जी हिकु अहिड़ी शख़्सियत जंहिंजे चहिरे में असांखे मोहतरम मरहूम साईं लियाकत नज़र ईंदो आहे ऐं असां दोस्तनि जो हिन वक़्तु लाड़काणे में सियासी उस्ताद चऊं था जेको असांखे विच विच ते गाइड करे थो साईं असलम जिंदाबाद साईं असलम जिंदाबाद साईं खे मधु करण खां पहिरियां साईं लाइ हिकिड़ो मां शेर पढ़ंदुमि त सुखियो हुजे सुपरी ॾुखियो न ॾिसे ॾींहुं रहमत वसई रब जी जीअं सावण वसे मींहुं जंहिंसां मुंहिंजो ॾींहुं थिए पिरी था नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद थोड़ा ना थोड़ा मुझे मालूम जा गणे गणे अटके लाड़काने में कई है डॉक्टर लब जी सुध जी मशहूर शख्सियत है जदोजहद बंदर गांवकोड़ी का दोस्त साईं लियाकत अली जेदड़ खां वठी सभिनी जो दोस्त आई शकील सचो ऐं उनजा साथी जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां जो दीनी मदरसे स्कूल में पढ़ाए वो हंधु उहा जगह जिते साईं लियाकत अली जेदड़ ते वियो असीं साईं लियाकत अली जेदड़ जा बर्ख़ुदा हिकिड़े पासे मसला हुजनि और ॿिए पासे रेल हुजे असां रेल जे हेठां सुम्ही पवंदासीं पंहिंजे मसलनि तां विचकड़ा असां भाई साहब जा लख कुर्बन वॾाए पए इहा महिरबानी आहे 400-500 किलोमीटर सफ़र करे
लाड़काणे पहुतो आहे। हालांकि मूंखे ख़बर कान हुई, मां कई ॾींहं खां मलेरिया में मुब्तला हुयुमि। बुखार में तव्हां मुंहिंजी हालत ॾिसो था। जब मूंखे दोस्तनि ॿुधायो त मूं दोस्तनि खे चयो त मां अचां थो। साईं असांजो महिमान बि आहे, साईं असांजो वॾो बि आहे, असीं मिज़बान थोरी काल ते एतिरनि दोस्तनि जो गॾु थियणु, गर्मीअ जी मुंद हुजे ऐं दोस्त गॾु थियणु, इहा साईं सां दोस्तनि जी मोहबत ऐं असां त लियाकत अली देदड़ साहब जी जॻह ते तव्हां कई साल अॻु आया, हिते बि आया, मुलाक़ातूं बि थियो। सियासत जे अंदरि जेका सियासी मुक़ाबला करणु हिक ॿिए जो हक़ु आहे, उहो जमहूरियत महिल उहो आइन इजाज़त थो ॾे। पर असां जा मसइला खणी वञी पोइ ते 30 महीना बचा आहिनि, निकिरी ईंदासीं, सर्विस स्ट्रक्चर बि न मिलियो। टाइम स्केल जेको जदोजहद तव्हां बि कई, असां बि जदोजहद ॿिए प्लेटफॉर्म तां कई, तव्हां ॿिए प्लेटफॉर्म तां जदोजहद कई। यकीनन जदोजहद तव्हांजी बि आहे। जेका बीमारी बढ़दी तव्हांखे मिली, जदोजहद मार्फत मिली। ऐं जेकॾहिं कराची जे मैदान ते बीठा रहियासीं त लठियूं तव्हां बि खाधियूं, असां बि लठियूं खाधियूं। नारे नारे ओ उस्ताद, मैदान असां बि न छॾियो। पर ही वक़्तु जुड़ी आयो आहे। कॾहिं कॾहिं इनकलाब लाइ माहौल तयारु कबो आहे, कॾहिं कॾहिं माहौल ठही मिलंदो आहे। वियतनाम जे अंदरि जॾहिं इनकलाब न पियो अचे, वियतनाम जे अंदरि इनकलाब न पियो अचे, अमेरिकी फौजी यूनिफॉर्म पाए वियतनामी माण्हुनि खे राति जो वञी लठियूं वञी हणनि। उतां जा इनकलाबी गोलीला लठियूं हणंदा, सुबुह सिविल ड्रेस में ईंदा। छा आहे जे बाबा राति जो यूनिफॉर्म पाया तव्हांखे पातल ईंदा। हे सिंध जो उस्ताद, हे मज़लूम प्राइमरी उस्ताद, जंहिं ते सरदार शाह एतिरो थो ॻाल्हाए ॼण असां सरदार शाह जा गुलाम। चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान जी कॾहिं बि पंहिंजी फौज खे न ॻाल्हायो आहे। हे निंड मां उथे थो, ख़्वाब लहे थो, ऐं उथंदे जेकॾहिं पटको थो लाहे त प्राइमरी उस्ताद त असां मसइलनि में मुब्तला आहियूं, पर जज़्बाए जुनूने हिम्मत न हार। इनकलाब खे ईंदे 100 साल थींदा आहिनि। 1843 में अंग्रेज़ आयो, उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं ग़ुलाम आहियूं। पोणी 2 सदियूं आहिनि, सिंध साहु न पटियो आहे। सिंध कंहिंजी तालीमी तौर मोहताज न आहे। सिंध जी तालीम सिंध जो निज इस्म आहे, छो त पाकिस्तान खे पालींदड़ त सिंध आहे। सिंध आहे त पाकिस्तान आहे। सिंध जो रवेलो आहे त पाकिस्तान आहे। सिंध जो रस्तो बंदि कर त जेको सो पाकिस्तान बीठी थो। असां ग़ुलाम न आहियूं, असांखे पंहिंजा हक़ खपनि। अॻिजो प्राइमरी उस्ताद एसवीओ जेवीओ मैट्रिक पास हो, पर अॼु जो प्राइमरी उस्ताद BA BEd MA हिकु पटे वारो 17 ग्रेड में थो पहुचे। प्राइमरी उस्ताद बुनियादी ग्रेड में बीठो आहे। जेकॾहिं ॻाल्हाइणो आहे त गिरेबान खां वठी ॻाल्हाइणो आहे। सेक्रेटरी जे अंदरि उन सेक्रेटरी खां पुछा करिणो आहे, पहिरियों तूं छा आहे? चवंदो SDM। पोइ छा आहे? चवंदो एडिशनल सेक्रेटरी। पोइ छा आहे? त सेक्रेटरी। त बाबा तो प्रमोशन छो वरितो? असांजो बुनियादी हक़ आहे, असांजो हक़ आहे। पाकिस्तान जो आइन हक़ थो ॾे त मां घणो तव्हांजो टाइम न वठंदुसि। दोस्तनि सां तव्हां सां गॾु आहियूं,
हिन इलेक्शन में असां हू रस्तो छॾियो आहे हू रस्तो मां क्लियर थो चवां आख़िरी मीटिंग में गुलाम रसूल जन खे मां क्लियर चई आयुमि तव्हां बुज़दिलो तव्हां बेकाबूर जॾहिं मां गुलाम रसूल खां वर्किंग कमेटी में थो पुछां त टाइम स्केल काढियो जे कागज़ गुम थी विया कागज़ गुम थी विया वरी हिकिड़ी मीटिंग में थो चई त प्राइम मिनिस्टर जेके स्केल मिलंदो आहे छा असां त नंढे इलाइक़ो सतो स्केल आहे का बि हुननि में उमेद न आहे हुननि पेटीएल खे धंधो कयो आहे तव्हां कल्ह बि चेक करे ॾिसो त हुननि टंडो लियार में धंधो कयो आहे मर्कज़ी इलेक्शन कमेटीअ जो चेयरमैन वञी करे यूट खे थो हाणे किथां जो उसूल आहे तंज़ीम नब्ज़ ज़ब्त अल्लाह रसूल मां अॼु बि चवां थो मां बाइसत क़ौम परस्त चवंदो आहियां बाइसत नबी साईं जो कोयला कूड़ ॻाल्हाईंदड़ वाइदो पूरो न कंदड़ अमानत में ख़यानत कंदड़ में हिकिड़ी बि जेकर उहो दोस्त किया हू हुन धरतीअ ते रहण जे लाइक़ु न आहे मां एतिरो ज़रूरु चवंदुमि हे अप्रैल जो महीनो आहे ज़िलनि जी इलेक्शन थी वयूं डिवीज़न जी इलेक्शन कराए मर्कज़ जी इलेक्शन कराए त सिंध में योम मए करे ॾेखारियो हू रन या असां रन भली असांखे 16-17 न मिले असां नौजवान सां कढायूं सिंध सां कोठायूं कराची में कॉलेज जो गाड़ी चिड़ियो जलन में मोकिले ॾियनि पर बि नारो जिंदाबाद तनवी भाई तव्हांखे हाल वाल न आहे उस्तादनि में हिकु जोश जज़्बे जो रूह फुकियो ऐं साईं जेको हाल वाल कयो हिकु लफ़्ज़ में साईं जेके सचाई जेके साईं बोल ॿुधाया उन्हनि खां वठी जेको साईं मौक़ो पेश कयो यकीनन साईं इहे असांजा उस्ताद तव्हां सां गॾु आहिनि ऐं अला कंदो वरी परे न असां पंहिंजे मंदिर जे मक़सूद ते पहुचंदासीं हिकिड़ो शाइरनि जो शेर आहे चए थो अचबो त जिकिरो शींहं जो धारे अचबो चए थो अचबो त जिकिरो शींहं जो धारे अचबो हर देव ऐं राकात खे मारे मायूसी कुफर आहे चए थो ए मंज़िल मक़सूद तू मायूस न थी हर अंजाम खे पाड़े अच हाणे आउं शख़्सियत खे गुज़ारिश कंदुसि जेको लॉन्ग मार्च जो हिकिड़ो पेटीएल में रूह विधो मिठाई सरकार खां कराची ताईं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे बाज़ार खां कराची ताईं मुसलसल 16-17 साईं सां गॾु रहियासीं बाज़ार 16 में उते प्रेस क्लब ते वेझे खां साईं खे ॾिठोसीं न विकण वारो न झुकण वारो ऐं बाज़मीर ज़िंदा दिल इंसान कूड़े ठगीअ खां परे धोखेबाज़ीअ खां पाक ऐं साईं सां उहे असांजा वेझा तालुकात रहिया आहिनि कॾहिं कॾहिं साईं सां खटियूं मिठियूं ॻाल्हियूं थींदियूं पर हिक ॿिए खे आम्हूं साम्हूं चई ॾींदा आहियूं छो जो जिते सच हूंदो आहे न उते तालुकात टुटंदा न आहिनि जिते मुनाफ़िकी ऐं कूड़े ठगी हूंदी आहे न उहे तालुकात घणी देरि ताईं न हली सघंदा मुफ़ादल वारा तालुकात न हलंदा बग़ैर मुफ़ादले साईं सां गॾु हलियासीं जेको हाल हुयो ऐं साईं हाजी साहब सां साथ निभायोसीं ऐं यकीनन इन गुज़ारिश सां इन अर्ज़ सां त साईं हाणे
सभई उस्ताद में जेकी मायूसी शायल आहे नई जेकी क़यादत चूंडिजी ईंदी हिकु अहिड़ी तारीख़ आवाईंदी जंहिंमें उस्ताद जा रहियल जेके मसला जेको साईं अली शेर बयानु करे वॾे में वॾो मसइलो असांखे थो भई इन त असां हुन में ईंदासीं न सर्व स्ट्रक्चर में असांखे खतरो मिले अरिड़ो मिले हर उस्ताद जो ख़्वाबु आहे ऐं तव्हांजे कोशिशुनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे बग़ैर कंहिं ख़र्च जे बग़ैर कंहिं पैसे जे सेक्रेटरी सां फॉलोअप मीटिंग कंदा रहिया आहियो ऐं तव्हां जेको आहे पंहिंजे हणा वण का बि फंडिंग न आहे तव्हांखे छो जो उहिदेदार महर साहिबु हुयो कहर जे उस्ताद जे मथां किरियो पर पोइ बि तव्हां पंहिंजे हणा वण पंहिंजे खीसे जे ख़र्च ते पंहिंजे बचनि जी रोज़ी मां बीमारी जे हालत में जॾहिं असां वेठा हुआसीं प्रेस क्लब ते त साईं जो नंढो मानी खणी आयो राति जो मूंखे कन में चयईं त साईं बाबा खे चओ त राति जो रूम ते सुम्ही साईं ॿुधी वरितो ॻाल्हि छा थो चए मां चयो वाकई तव्हांजी तबियत तमामु ख़राबु आहे मूंखे चई त उथ हल घर वञ नंढड़े खे चई तव्हां होटल ते सुम्हा वञी हिते हिकिड़ो उतार न बचंदो प्रेस क्लब ते असां राति जो भॼी वेंदा हुआसीं कंहिं महिल कीअं पर साईं जेको आहे मुसलसल उते साईं जेको आहे जेको बि वञी उते वञी रोड ते कंदो पाणी जी बोतल जितो हुजे हाणे आउं गुज़ारिश कंदुमि साईं जन खे हिन भिटाई सरकार जे भेत सां त सुठो हुजे सुपरी ॾुखियो न ॾिसे ॾींहुं रहमत वसे रब जी सावण जीअं सावण वसे मींहुं जंहिंसां मुंहिंजो नी ते फिरी ईंदा दाल खणी लेडीज मुंहिंजो दोस्त हो साईं इलाइक़े जी दर जो दोस्त अक्स था चवनि साईं भाउ ज़ाहिर आहे भाउ अक्स ई हूंदा जिगर साहिबु असांजे ज़िले जो नौजवान बहादुर माज़ी जी तमामु बहितरीनु रहियो आहे हिन जी जदोजहद जे करे सन बैच जा उस्ताद रेग्यूलर था इहा ॻाल्हि सही आहे त उन दौर में असांजा तंज़ीमी अॻवान हिन खे प्रेस क्लब ते छॾे भॼी विया जेको न भॼन घुरे पोइ बि हिन अॻवानी खे सॼी उस्तादनि खे माना पार पुॼायो त अॼु मूंखे ख़ुशी थिए त अहिड़ो नौजवान तव्हां दोस्तनि ज़िले जो सदर चुनियो आहे अली शेर असांजो वॾो आहे मुंहिंजो वॾो आहे ऐं मुंहिंजो पसंदीदा माण्हू मथो असांजो इलेक्शन कमेटी चेयरमैन साईं अब्दुल फताह वासी साहिबु ज़िले जो जनरल सेक्रेटरी इंतिहाई मुंहिंजो प्यारो ऐं मुंहिंजो पसंदीदा शख़्स साईं गुलाम हुसैन बुरेल मुंहिंजो भाउ जो गॾिजी आयो साईं ज़ुल्फ़ार शर्मा जे भिट धणीअ खां ही उहो माण्हू आहे जे भिट धणीअ खां 2017 में जेको लॉन्ग मार्च कयोसीं त हिकिड़ी विख बि माना गाॾी में वेठो मौक़ो मिलियो पिया त लॉन्ग मार्च कई कुझु बाबा ॾिसंदे जे दौरान तूं बसि गॾिजी त कचहरी कंदा तूं मुंहिंजो भाउ असांजो वॾो भाउ साईं अजन श्याम ॿ सभु दोस्त जेके असांजे सभु ॿाहिरि तंज़ीम दोस्त अस्सलाम वालेकुम जी उस्ताद त हिते अॼु ही त वॾो इजलास थी वियो ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त असां मुंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी खूबी आहे या ख़ामी आहे त आउं जंहिंसां रखंदो आहियां उन सां तोड़ त निभाईंदो आहियां अॼु मूंखे ख़ुशी थी आहे त उहे मुंहिंजा दोस्त जेके मूंसां मुंहिंजे तंज़ीम सफ़र में मुकमल गॾु हुआ अॼु उहे सभु दोस्त लाड़काने ज़िले मुंहिंजी चूंडिजी आहिनि उनखां मुबारक जेको ॿूटो पोखियो अथई अॼु वधी वणे थियो आहे हिकिड़ी साईं मोहम्मद असलम खे या लाड़काने ज़िले जो उस्ताद खे ॼाण ॾींदो आहे त साईं लियाकत साहिबु मर्कज़ी इलेक्शन कोई उन टाइम में आउं पहिरियों दफ़ो तरीक़ो सदर दार मां मुंहिंजे घर में वायद आहे जे हिकिड़े ई माण्हू वोट हुनखे ॾिनो पोइ साईं बदकिस्मती आहे त हारायो ठीकु आहे इलेक्शन आहे हार जीत जो शौक़ु मसइलो आहे पोइ ॿियो दफ़ा हिकिड़ो अहिड़ो दौरु आयो जॾहिं पीर ॻोठ बि सभिनी सदरबार हिते पीर ॻोठ में गता थियूं
हिते मरकज़ी बानी चूंडनि पर उस्ताद बि इलेक्शन न करायूं त इहो सुठो आहे त मूंसां उन ते बि 14 ज़िले जा सदर मूंसां गॾु हुया ऐं साईं लियाकत साहिब सां 5 ज़िला हुआ बलाल मित्र हुआ ऐं 7 ज़िला साईं छलगीर साहिब सां गॾु हुआ जॾहिं उते वेठासीं त साईं रफ़ीक पाण विथड़ा कयो था ख़ुदि बि आहे साईं लियाकत मूंखे चयो त साहिबु मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त पाण गॾिजी सदर तूं थी जनरल सेक्रेटरी आऊं थिया ऐं सदर आऊं थिया जनरल सेक्रेटरी तूं थी पोइ पाण चई त ठीकु आहे तूं सदर थी आऊं जनरल सेक्रेटरी थिया पाण हिक ॿिए सां बचंदा करियूं इलेक्शन कंदासीं भॼंदासीं कोन पोइ मूंखे यादि आहे पीर कुझु बि पोइ उते ई कुझु हालतूं अहिड़ियूं थी हुयूं त साईं रफ़ीक साहिबु हिकु अहिड़ो मिर्ज़ मूंखे कई या अहिड़ो हिकिड़ो वास्तो ॾिनो अॼु हीउ पिल मूंखे छॾ ऐं सदर ते थिया मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे जनरल सेक्रेटरी तव्हांजो साईं लियाकत हूंदो जे उनखे खणो था ठीकु आहे न त आउं उन जी हिमायत कंदुसि पोइ साईं लियाकत थी त उनखां पोइ सिंध जो जनरल सेक्रेटरी अलहमदुल्ला मूं सां जेको वाइदो कयो आख़िर मुंहिंजे हार वधो मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो तव्हां सॼा जनरल सेक्रेटरी ऐं अलहमदुल्ला हुननि दोस्तनि साईं लियाकत साहिबु वफ़ादारी करे ॾेखारी ऐं असां आख़िर ताईं हिक ॿिए सां गॾु रहियासीं सलाह ॾेई रहियासीं पोइ वरी वक़्तु बेरहम उनजी वञण खां पोइ हिते दारकानी में असांखे त कुर्सी न मिले की चांहि पिया रोजे कॾहिं कॾहिं इहो कीअं थींदो आहे पर पोइ दारकानी हमेशह इनकलाबी माण्हू पैदा कया लाड़को ज़िलो शहीदनि जी धरती आहे त मूंखे बि दोस्त मिली विया सुठा साथी मिली विया ऐं तमामु घणो कुझु अहिड़ा बि दोस्त मिली विया जेके सिर्फ़ु उते जी लालच में आया पर उहो पाण छॾे हली आया असां हुनखे वरी कोन छॾियो उहो अॼु बि असांजे लाइ क़ाबिल एतिराम असांजे सिर जा साईं अॻे असां जॾहिं इलेक्शन थी हुई गॾियल इलेक्शन थी तॾहिं मां मूंखे यादि आहे ज़िले जो सिटी जो सदर जो नालो कहिड़ो साईं अॻे जेको इरशाद तुंहिंजो असां मूंखे यादि आहे उन स्कूल में वियासीं उहे दोस्त आया मूं हुनखे बाबा तव्हां मुखालिफ़ थी वियो खती आहे मूं वारो पर उन ते बि हुननि मूं ते चथड़ो कयूं माना हिकिड़ो माण्हू हली अचे त मूंखे मुबारक ॾे की तव्हां एॾी हल्का माना हेॾो घमंड जो वणे जिन सां जो वणे जोड़े जिन सां सो वणे सही कंदा हुनजो वणो असांजो वणो हुनजी मर्ज़ी अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त लाड़काणे न बल्कि ऐं हीउ बटाक नथो वणा हीअ मुंहिंजी महिनत छा त जॾहिं हीअ हाई कोर्ट फ़ैसिलो कयो त इंडस्ट्री डिपार्टमेंट इलेक्शन कराए उन दौरान विच में हिकिड़ो हैदराबाद में जुर्गो थियो उन दौरान हुन मर्कज़ी इलेक्शन कमेटी चूंड कई हुई मूं उन जुर्गे जे ख़िलाफ़ जो आउं सिध में हिनखे कोन वईसि पोइ मुंहिंजे ज़िद जे करे मूं हक़ ते वरितो इलेक्शन आइनी तौर ते कराए भई छो जुर्ग जो सिस्टम हले पोइ इहा इलेक्शन कमेटी ख़तमु थी कुझु दोस्त कोर्ट में विया पोइ इलेक्शन थी माना दोस्त 5 साल वेठे विया तंदीम में गुज़िरियल 5 सालनि में का बि गुरबती सही न हुई केर बि दोस्त चयो त लाड़काणे में 2 ज़िले जा सदर हुआ या सिंध में 2 सदर हुआ पर हुन दोस्त मुंहिंजे पाण में हिमत न हुई हालांकि 2022 मुंहिंजे ख़्याल में 7 जून 2022 आहे ऐं बीमार इलाही दोस्तनि सॾु ॾिनो अचो कराची मुंहिंजे उस्ताद जा मसइला हल करे सॼी सिंध गॾु थी सॼी सिंध लॻभॻि चई कती उन में का बि गुरबंदी करे मूं वटि घर हली आया मुंहिंजी तबियत इलाही बीमार हुई पर असां हुते पहुतासीं पर सिर्फ़ु सवाल हिकु उस्ताद मां 3 या 4 उस्ताद जा मक़सद ज़ाती हासिल थिया बाक़ी उस्ताद सां दुखो कयो वियो गुज़िरियल 5 सालनि में जेको तंज़ीम जो उस्ताद जो नुक़सानु थियो आहे इन जो मुतावो करणु ॾाढो ॾुखियो आहे उन जे लाइ इहा माना असांखां तंज़ीम ई उस्ताद जदोजहद रत जी क़ुर्बानी घुरे थी तॾहिं इहो असां पुराणो ओज हासिलु कंदासीं असां हमेशह कोशिशि कई आहे ख़ासि करे मूं त जहिड़ो असांजो हाल हुजे ऐं मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे त पंहिंजे हणा घरा ख़र्चु कंदो आहियां त सुभाणे उस्ताद खे इहो न चवंदो आहे तो मूंखां 500 वरिता या 1000 वरिता कॾहिं ज़िंदगी में इहो न पए जेके बि जदोजहदूं हलायूं जेके तहरीकूं हलायूं जॾहिं हिननि हलाई पोइ असां त ज़रूरु सदर जी उस्ताद गुरू कंदो हुयो ऐं जेका बाद वियुसि त जेका हिन खां वधीक ॿी का गदारी कई तव्हां पाण खां त कोन पुॼे